सकाफ़ती ॾिहाड़ो उॾेरो लाल में भी भरपूर नमूने मल्हायो पियो। हर तरफ़ सकाफ़ती रंग निखरी पिया। ॿार, पोढ़ा, जवान, शागिर्द, वकील, डॉक्टर, उस्ताद ऐं हारी क़ौमी लिबास पाए भरपूर नमूने सकाफ़त ॾिहाड़ो मल्हायो पियो। पीपीजे जनरल काउंसलर लाइ ख़ासकेली बाऊ ख़ान मां उॾेरो लाल विलेज में फंक्शनल लीग अॻवान सलमान उमर डाहिरी, समाजी अॻवान इशफाक मोरोजो ऐं नादिर उमरानी, जिस्कम उॾेरो लाल जे अॻवान फुरकान दर्स ऐं ॿियनि जी अॻवानी में रैलियूं कढियूं वयूं। रैली में शरीक नौजवाननि ऐं ॿारनि क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो। उन मौक़े ते लाइक ख़ासकेली ऐं सलमान उमर डाहिरी मीडिया खे ॿुधायो त सिंधी टोपी ऐं अजरक सदियुनि पुराणी सकाफ़त आहे। अॼु असां ही ॾिहाड़ो ईद जीअं मल्हाए रहिया आहियूं। असांखे पंहिंजी सकाफ़त सां तमामु घणो प्यार आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची